हेडलाइन सवाठी अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾियूं। ठटे वेझो जुमशाही भरिसां नौजवान नारीअ खे संदसि सौट कारह इल्ज़ाम हेठि गोली हणी क़तलु करे छॾियो आहे। ॻोठु अली अहमद जोखियो में सफ़दर जोखियो गोलियूं हणी गुलनाज़ धीउ ज़ुल्फ़कार जोखियो खे क़तलु कयो आहे। वाक़िए खां पोइ पुलिस फौरी तौरु कार्रवाई करे जाब्तार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾियूं पिया। ठटे वेझो जुमशाही भरिसां नौजवान नारीअ खे संदसि सौट कारह इल्ज़ाम मढ़े गोलियूं हणी क़तलु कयो आहे। ॻोठु अली अहमद जोखियो में सफ़दर जोखियो गोलियूं हणी गुलनाज़ धीउ ज़ुल्फ़कार जोखियो खे क़तलु कयो आहे। वाक़िए वारे हंधि पुलिस फौरी तौर ते पहुची जाब्तार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। वाक़िया आगाह कयूं पिया। ठटे वेझो जुमशाही भरिसां नौजवान नारीअ खे संदसि सौट कारह इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी क़तलु करे छॾियो आहे। ॻोठु अली अहमद जोखियो में सफ़दर जोखियो गोलियूं हणी गुलनाज़ धीउ ज़ुल्फ़कार जोखियो खे क़तलु कयो आहे। वाक़िए खां पोइ पुलिस फौरी तौरु कार्रवाई करे जाब्तार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ठटे खां दत्ती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर रहमतुल्लाह छुट्टो लाइन ते मौजूद आहे। जी रहमतुल्लाह आगाह कजो। जुमशाही लग नौजवान नारी गोलियूं हणी कतल ऐं नारी खे संदसि सौट बंदूक जा फायर करे क़तलु करे छॾियो आहे। लाश पोस्टमार्टम लाइ चटो जी अस्पताल आंदो पियो वञे। तव्हांखे ॿुधाए थो जुमशाही जे कोस्तानी ॻोठु अली अहमद जोखियो में हिकु नौजवान नारी गुलनाज़ धीउ ज़ुल्फ़कार जोखियो खे संदसि सौट सफ़दर जोखियो बंदूक जा फायर करे क़तलु करे छॾियो आहे। एतिरा ते जुमशाही पुलिस पेची मक़तूल नारी गुलनाज़ जो लाश खणाए पोस्टमार्टम जे लाइ आंदो वियो आहे ऐं पुलिस जवाब सफ़दर जोखियो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ॿिए तरफ़ क़तल थियल नारी जे पीउ ज़ुल्फ़कार जोखियो क़तल जो चालान ॿुधाइण खां इनकार कंदे सिर्फ़ु उहो ॿुधायो आहे त संदसि भाइटी सफ़दर जोखियो बंदूक जा फायर करे संदसि नियाणी खे क़तलु कयो आहे ऐं इलाही कहिड़े नौजवान नारी खे फायरिंग जो इल्ज़ाम में क़तलु करण जा चोबर हलंदड़ आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील जे लाइ।